कंडियारू में वाक़िया कंदासीं। कंडियारू में चांडिया कलोड़ा बिरादरी के विंदुरन में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान डंडा लगण सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। धुरन में ज़मीन जी मालिकियत छिकताण वधी, जहिड़े जी सूरत इख्तियार करे वरिती। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंडियारू में चांडिया कलोड़ा बिरादरी के विंदुरन में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान डंडा लगण सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। धुरन में ज़मीन की मालिकियत छिकताण वधी, जहिड़े जी सूरत इख्तियार करे वरिती। आगाह कयूं पिया वाक़े कंडियारू में चांडिया कलोड़ा बिरादरी के विंदुरन में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान डंडा लगण सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। धुरन में ज़मीन की मालिकियत छिकताण वधी, जहिड़े जी सूरत इख्तियार करे वरिती। एक बार ॿीहर ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कंडियारू में चांडिया कलोड़ा बिरादरी के विंदुरन में झेड़ो थी पियो आहे, जहिड़े दौरान डंडा लगण सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल दाख़िल कयो वियो आहे। धुरन में ज़मीन की मालिकियत छिकताण वधी, जहिड़े जी सूरत इख्तियार करे वरिती।